मालिक सोलंकी बिरादरी पे मानू तेरा मार में मारे हो उन्हीं के लिए आपके साथ लेकर आयो मैं सोलंकी बिरादरी का ताल्लुक नया रख दो नंढे खुलते मुरब्बा से खुलते हलो अज पैगाम दिए कोई शेख कजो तेरी तो पारो ने अच्छा पाजो और बरोबर राजा सी नजर मारने तो जनाब के थोड़ा बहुत अफसोस दोस्तों साथियों देखो सो हिंदू पंचायत तरफा कुछ कमेटी जा मेंबर भी जेके धरने जा हुआ उहे भी भजी विया हिंदू बिरादरी तरफा प्रेशर सबब ही धरणो खत्म किया वियो है। साईं ज़ैन शाह डॉक्टर नियाज़ कालानी वे आंटी मौजूद हुआ पहिरें ॾींहं खां वठी उन्हनि जो इहो ई मौक़िफ़ हुयो त बाबा जेको तव्हांजो फ़ैसिलो हूंदो असां तव्हांजे फ़ैसिले सां तव्हां सां गॾु आहियूं। वारसनि अॼु इहो ऐलान कयो त असां ई धरड़ो ख़तमु कयूं था सो वञे करे त साईं वारा बि विया हलिया साईं वारा पहिरियों उन्हनि जी हिमायत में आया साईं चयो त असां तव्हांजे हौसले अफ़ज़ाई करण जे आया आहियूं हिते तव्हां सां गॾु वेहण जे लाइ आया आहियूं पर अफ़सोस हिंदू बिरादरी ऐं कुझु कमेटी जे माण्हुनि धरणो ख़तमु करण जो ऐलान कयो हुयो। हे टेंट भी पटे रहा है पर अफ़सोस